आप देख रहे हैं मक्की सिंधी इस्लामिक चैनल, इस्लाम की आवाज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जो तमाम मेहरबान निहायत बाजारो। अल-हक़्क़तु मल-हक़्क़तु वमा अदराक मल-हक़्क़। क़यामत छा आहे? वा क़यामत ऐं तोखे कहिड़ी ख़बर त क़यामत छा आहे? कज़्ज़बत समूद वआद बिल-क़ारिअति फ़अम्मा समूद फ़अहलिकू बित्ताग़ियह। समूद याद क़ौम क़यामत खे कूड़ जातो, पोइ समूद क़ौम सेत हिकिड़ी रड़ सां नास कया विया। वअम्मा आद फ़अहलिकू बिरीहिन सरसरिन आतियह। ऐं आद से हिक बेहद सख़्त वाव सां नास कया विया। सख़्ख़रहा अलैहिम सबअ लयालिन व समानियत अय्यामिन हुसूमन फ़तरल क़ौम फ़ीहा सरअ कअन्नहुम अअजाज़ु नख़्लिन ख़ावियह। उन वाह खे 7 रातूं 8 ॾींहं लॻो लॻ अल्लाह सां ई मथन खड़ो कयो। पोइ क़ौम खे उन ज़मीन में किरल ॾिसी ॼण त उहे भुती खजीअ जा थुड़ आहिनि। फ़हल तरा लहुम मिन बाक़ियह। पोइ उन्हनि खे कुझु बचियल ॾिसी थो छा? वजाअ फ़िरऔन वमन क़ब्लहु वल मुअतफ़िकातु बिल-ख़ातिअह। ऐं फ़िरौन ऐं जेके उन खां अॻु हुआ नास कयल शहरनि वारा गुनाह जा कम करे आया। फ़असौ रसूल रब्बिहिम फ़अख़ज़हुम अख़ज़तन राबियह। ऐं पंहिंजे पालणहार जे रसूल जी नाफ़रमानी कयऊं, तंहिं करे अल्लाह वॾी पकड़ सां खेनि पकड़ियो। इन्ना लम्मा तग़ल माउ हमलनाकुम फ़िल जारियति लिनजअलहा लकुम तज़किरतन व तअियहा उज़ुनुन वाइयह। बेशक जॾहिं पाणी हद खां लंघी वियो तॾहिं असां अव्हां खे हलंदड़ ॿेड़ीअ में चाढ़ियो, हिन करे त उन ॻाल्हि खे अव्हां लाइ यादगिरी करियूं ऐं उनखे को यादि करण वारो कन ई यादि कंदो। फ़इज़ा नुफ़िख़ फ़िस्सूरि नफ़ख़तुन वाहिदतुन वहुमिलतिल अर्दु वल जिबालु फ़दुक्कता दक्कतन वाहिदह। पोइ जॾहिं सूर में हिकिड़ी फूक फूकबी ऐं ज़मीन ऐं जबल खंया वेंदा, पोइ हिकु भेरो उन्हनि खे कुटियो वेंदो। फ़यौमइज़िन वक़अतिल वाक़िअतु वंशक़्क़तिस समाउ फ़हिय यौमइज़िन वाहियतुन वल मलकु अला अरजाइहा वयहमिलु अर्श रब्बिक फ़ौक़हुम यौमइज़िन समानियह। पोइ उन ॾींहुं क़यामत क़ाइमु थींदी ऐं आसमान फाटंदो। पोइ उहो उन ॾींहुं ढिलो थियल हूंदो ऐं मलाइक आसमान जे किनारनि ते हूंदा ऐं तुंहिंजे पालणहार जो तख़्त उन ॾींहुं 8 मलाइक पंहिंजे मथां खणंदा। यौमइज़िन तुअरदून ला तख़्फ़ा मिनकुम ख़ाफ़ियह। उन ॾींहुं अव्हां खे अल्लाह जे आॾो कयो वेंदो, अव्हां जी का बि ॻाल्हि ॻुझी ऐं लिकी न रहंदी। फ़अम्मा मन ऊतिय किताबहु बियमीनिही फ़यक़ूलु हाउम इक़्रऊ किताबियह। पोइ जंहिंखे संस अहमाल नामो संस सॼे हथ में ॾिनो वियो सो चवंदो त वठो मुंहिंजो अहमाल नामो पढ़ो। इन्नी ज़ननतु अन्नी मुलाक़िन हिसाबियह। बेशक मूं यकीन रखियो हो त आउं पंहिंजे हिसाब खे पहुचंदुसि। फ़हुव फ़ी ईशतिन राज़ियतिन फ़ी जन्नतिन आलियतिन क़ुतूफ़ुहा दानियह। उहो चङे गुज़रान में हूंदो, मथां ऐं बेश्त में, जंहिंजा मेवा वेझा हूंदा। कुलू वश्रबू हनीअम बिमा अस्लफ्तुम फ़िल अय्यामिल ख़ालियह। चइबुनि त जितां वणियो तां खाओ ऐं पियो, उन करे जो गुज़िरियल ॾींहंनि में अॻे मोकिलियो हुओ। वअम्मा मन ऊतिय किताबहु बिशिमालिही फ़यक़ूलु या लैतनी लम ऊत किताबियह।
ऐं जंहिंखे संस इमालनामो संस खॿे हथ में ॾिनो वियो सो चवंदो त हाय अरमान जेकर मुंहिंजो इमालनामो मूंखे न मिले हा ولم أدر ما حسابيه يا ليتها كانت القاضية ما أغنى عني ماليه ऐं न ॼाणा हा त मुंहिंजो हिसाब छा आहे हाय अरमान जेकर मौत निबेरो कंदड़ हुजे हा मुंहिंजे माल मूंखे को फ़ाइदो न ॾिनो هلك عني سلطانيه मूंखां मुंहिंजी बादशाहत चट थी خذوه فغلوه ثم الجحيم صلوه ثم في سلسلة ذرعها 70 ذراعا فاسلكوه मलाइकनि खे चइबो त पकड़ियोसि पोइ ॻिचीअ में ॻट ॿधोसि वरी दोज़ख में विझोसि वरी अहिड़ी ज़ंजीर में काबू करियोसि जंहिंजी डेघ 70 गज़ हुजे إنه كان لا يؤمن بالله العظيم छो त उहो माण्हू अल्लाह वॾे खे न मञींदो हो ولا يحض على طعام المسكين ऐं नकी मिसकीननि खे खाराइण ते ॿियनि खे ताकीद कंदो हो وليس له اليوم هاهنا حميم ولا طعام إلا من غسلين لا يأكله إلا الخاطئون तंहिं करे हुनजो अॼु हिते को बि दोस्त कोन्हे ऐं नकी हुननि जो फटनि जी पूं खां सवाइ ॿियो को खाधो आहे जो ॾुहारनि खां सवाइ ॿियो को बि हुनखे न खाईंदो فلا أقسم بما تبصرون وما لا تبصرون إنه لقول رسول كريم وما هو بقول شاعر قليلا ما تؤمنون ولا بقول كاهن قليلا ما تذكرون تنزيل من رب العالمين पोइ जेकी ॾिसो था हुनजो कसम खणा थो ऐं जेकी नथा ॾिसो तंहिंजो बि त बेशक ही क़ुर हिकु सॻोरे कासिद जो पैगाम आहे ऐं उहो कंहिं शाइर जो कलाम न आहे ऐं थोरो यकीन रखो था ऐं नकी के ॻुझ बकंदड़ जो कलाम आहे थोरी नसीहत वठो था ही जहाननि जे पालनहार खां नाज़िल थियल आहे ولو تقول علينا بعض الأقاويل لأخذنا منه باليمين ثم لقطعنا منه الوتين ऐं जेकॾहिं पैगंबर असां ते के ॻाल्हियूं पाणे ठाहे हा त ज़रूर सॼे हथ खां खेसि पकड़ियूं हा वरी संस दिलि जी रग वढे छॾियूं فما منكم من أحد عنه حاجزين وإنه لتذكرة للمتقين وإنا لنعلم أن منكم مكذبين पोइ असांजे अज़ाब खे अवां मां को बि हिकिड़ो हुन खां झलण वारो न आहे बेशक ही क़ुर परहेज़गारनि लाइ नसीहत आहे ऐं बेशक असीं ॼाणूं था त के अवां मां कूड़ भाईंदड़ आहिनि وإنه لحسرة على الكافرين ऐं बेशक ही क़ुर काफ़रनि लाइ अरमान जो सबबु आहे وإنه لحق اليقين ऐं बेशक ही क़ुर पूरो सचो आहे فسبح باسم ربك العظيم तंहिं करे तूं पंहिंजे वॾे पालनहार जे नाले खे पाकाई सां यादि कर صدق الله العظيم